नाज़रीन, हिन वक़्त मूंसां अवामी तहरीक जे ब्रदर मुहाज़ सुजाग बार तहरीक जो मरकज़ी सदर एतज़ाज़ अहमद गांचो साहब मौजूदु आहे। हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सुजाग बार तहरीक कहिड़े मामलात ते कमु करे थी, कहिड़ी शयुनि ते कमु करे थी, ॿारनि लाइ छा उन्हनि वटि उहे सहूलियात आहिनि, ऐं कहिड़ी ॿारनि जे इशूज़ ते जेको आहे उहे कमु करनि थियूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। अदा, इहो ॿुधाइजो त तव्हांजी जेकी तहरीक आहे उहा पहिरीं त उहा कंहिं ठाही, बल्कि ईअं ॿुधायो त छो ठाही कंहिं, मक़सदु छा हुयो हिन तहरीक जे ठहण जो? अदा ही तंज़ीम बुनियादी तौर ते पंहिंजो हिन जो जेको वजूद पियो आहे उहो पियो आहे 1978 में ऐं 8 सेप्टेम्बर 1978 में। ही पलीजो साहब क़ाइदे इनक़लाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब ही हिन जो बुनियादु रखियो ऐं हिन जो बेसिकली मक़सदु इहो आहे त सिंध जे अंदरि जेके पुठि ते पियल इलाइक़ा या थोरे शहरी बि इलाइक़ा उन में जेके ॿार आहिनि उन्हनि में हिकिड़ो जोश ऐं जज़्बो पैदा कजे त हू जेके आहिनि से तालीम पिराइनि ऐं उन खां अलावा साइंसी ज़हन उन्हनि जे अंदरि तयारु कजे ऐं पंहिंजो सियासी ज़हन बि तयारु कजे। छाकाणि जो ही हिकिड़ो असांजो पीढ़ जो पत्थर आहिनि। मिसाल तौर ते अवामी तहरीक जेका आहे उन अवामी तहरीक जे अंदरि सुजाग बार तहरीक जो तमामु वॾो किरदारु आहे। उते जेके अवामी तहरीक जी सॼी जेका टही तयारु थिए पई उहा सुजाग बार तहरीक मंझां तयारु थिए पई। ऐं सुजाग बार तहरीक हिकिड़ो ॼण त जीअं नर्सरी चइबी आहे त उन में ॿिज लॻाइजे, पोइ गुलाब थिए, सलो लॻे ऐं उनजी पालना कजे, उनखे भाण ॾिजे या उन खे ख़ुशबूदार करण ताईं जेको हिकिड़ो प्रोसेस आहे उहो सॼो सुजाग बार तहरीक जे अंदरि थिए थो। उन में मुख़्तलिफ़ उन जा पासा आहिनि। मिसाल तौर ते असांजा हफ़्तेवार सॼी सिंध जे अंदरि तइलीमी तरबियती क्लास हलनि था। उन में असां ॿारनि खे मुख़्तलिफ़ मामला ॾींदा आहियूं। उहो मौज़ू पाण खणी अचनि था, कहिड़ो मौज़ू कहिड़े ते उहो तक़रीर करणु चाहे थो। पोइ उहे ॿार पाण में तक़रीरी मुक़ाबला कनि था क्लासनि जे अंदरि, शेरो शाइरी यादि करे था अचनि, उन्हनि जी तशरीह यादि कनि था ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ उहे तक़रीरी मुक़ाबला, कंपेयरिंग ऐं उन खां अलावा सियासी बहस मुबाहिसा ऐं चुटकी रांदि हिकिड़ी नंढड़ी असां कंदा आहियूं। उन में मुख़्तलिफ़ किरदार ॿार करे ॾेखारींदा आहिनि। उहे सभु शयूं गॾाए करे बेसिकली ॿार खे असां 5 माण्हुनि जे आॾो बीहण जे क़ाबिल बणायूं था सुजाग बार तरीक़े जे अंदरि। ऐं जेको ॿारु 5 माण्हुनि जे आॾो बीह ॻाल्हाइणु ॼाणे थो उहो अॻिते हली 5 लख माण्हुनि जे आॾो बि ॻाल्हाईंदो। तंहिं करे हीउ हिकिड़ो सॼो प्रोसेस आहे। असां मुस्तक़बिल लाइ जेके किरदार तयारु कयूं पिया उहे सुजाग बार तरीक़े मंझां थियनि पिया। अच्छा, तव्हांजी ही पार्टी हिन वक़्तु सिंध जे कहिड़े जेको आहे शहरनि में जेको आहे एक्टिव आहे? ही सुजाग बार तहरीक हिन महिल मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन सॼी सिंध में हुन जा यूनिट आहिनि ऐं लाड़ हुजे, उत्तर हुजे, विचोलो हुजे, उन समूरनि इलाइक़नि में हुन जा आहिनि। ऐं हाणे पंहिंजी कोशिशि आहे त असीं जेको हीउ असांजो सॼो खीरथर जबल जा जेके पहाड़ी सिलसिलो आहे एॾे बि असां इन जा यूनिट खोलियूं ऐं हीअ सॼी सिंध जे अंदरि ज़बरदस्त कमु पियो हले। ऐं न सिर्फ़ु तइलीमी मामलनि में पर सुजाग बार तहरीक जो जेकॾहिं तव्हां गुज़िरियल 2-3 सालनि जी हिस्ट्री ॾिसंदव त उन में सिंध जे अंदरि जेके मासूम ॿारनि सां ही रेप केस थियनि था उन्हनि ते सुजाग बार तहरीक जी तमामु घणी जदोजहद आहे। साइमा चरवार जो वाक़ियो हुजे, खदीजा खोखर जो वाक़ियो हुजे, हाणे नसीराबाद में नंढड़े सां वाक़ियो थियो, यानी मुख़्तलिफ़ जेके वाक़िया थियनि था उन ते सुजाग बार तहरीक जदोजहद करे पई ऐं हिकु ऐलान सां सॼी सिंध जे अंदरि रैलियूं, धरणा ऐं एहतजाज थियनि था। साइमा चरवार जो वाक़ियो लाड़काणे में थियो। पाण चयोसीं त 7 ॾींहंनि जे अंदरि कातिल गिरफ़्तार थियणु घुरिजनि ऐं कातिल गुमनाम हुआ, कातिलनि जी का सुञाणप कोन हुई। पोइ पुलिस प्रेशराइज़ थी ऐं पुलिस जेको आहे सो उहो 7 ॾींहंनि जे अंदरि कातिल गिरफ़्तार थिया। उन में पाण एहतजाज कयासीं थरपारकर खां वठी हेॾां सॼो फरीदाबाद, खीरथर जबल जी वटि सॼी इहा कंबर शदाद कोट, लाड़काणो, उत्तर लाड़ सॼे में असां एहतजाज कयासीं ऐं 7 ॾींहंनि जे अंदरि पुलिस कातिल गिरफ़्तार कया। इहे मामला या खोड़ सारा सिंध जा मामला, मिसाल तौर ते डैमनि वारो मामिलो हुयो। साकिब निसार चयो पिए त बाबा जेकॾहिं डैम ठहंदा त आउं डैमनि जी मुखालफ़त करण वारनि ते आर्टिकल 6 लागू कंदुमि। पर सुजाग बार तहरीक हैदराबाद जे शहर में तमामु वॾी रैली कढी ऐं इहो पैगाम ॾिनो त सिंध जा ॿारड़ा, सिंध जो मुस्तक़बिल बि डैम ठाहिणु नथो चाहे ऐं उन ते विढ़ंदो, मज़ाहिमत कंदो, मज़म्मत कंदो, मज़ाहिमत बि कंदो ऐं हर माज़ ते उन्हनि जो मुक़ाबिलो कंदासीं। सुजाग बार तहरीक जा इहे वॾा कारनामा आहिनि। सॼी सिंध जे अंदरि मां नथो सम्झां त कंहिं बि तंज़ीम वटि इहा विंग हूंदी जेका ॿारड़नि जी विंग ऐं एॾा वॾा उहे जेके आहिनि से कमु करे। मिसाल इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे न त
डेमनि जे मामले ते उहो ॿारड़ो मासूम ॿारड़ो उथे थो ऐं उहो चवे थो त हीउ डेम असांजी क़ौमी मसइलो आहे, असांजे वजूद जे ख़िलाफ़ु आहिनि, उते इहो असां ठहिणु न ॾींदासीं। इहो हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे। इहो हिकिड़ो जेको पलीर साहिबु इनकलाब चवे पियो, उन इनकलाब जे हिकिड़ो पासो इहो बि आहे त इहा सुजाग बार तहरीक जा एॾा वॾा कारनामा आहिनि ऐं हलनि पिया, ऐं सुजाग बार तहरीक अञा वधीक ॾींहों ॾींहुं सघारी थींदी ऐं उहो असां बि ॾिसंदासीं ऐं दुनिया ॾिसंदी। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो सुवाल ही बि आहे त चाइल्ड लेबर खे ते तव्हां केतिरो कमु करो था? तमामु घणो। मिसाल तौर ते मूं अॻु में तव्हांखे चयो त हीउ ॿारनि जे अंदरि नर्सरी आहे। हिकिड़ो गुलाब जीअं तयारु थो थिए, सॼो मरहलो उते थिए थो। ॿार जेकॾहिं 5 सालनि 6 सालनि जो थिए थो, जीअं ॻाल्हाइणु सिखे थो, त असां मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ अहिड़ियूं जिन में ॿारु दिलचस्पी वठे थो, उन वसीले ॿार खे पंहिंजो वेझो आणियूं था ऐं उन वसीले उन में आस्ते 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 नवाण ऐं तब्दीली आणे नेठि उन खे उन क़ाबिल बणायूं था त उहो स्टेज ते बीह ॻाल्हाइणु सिखे थो ऐं सियासी मामलनि में, समाजी मामलनि में ऐं पंहिंजे तइलीमी मामलनि में हू तमामु घणो सघारो थिए थो। न, एक्चुअली मुंहिंजो सुवाल इहो चाइल्ड लेबर सां मुराद जेके ॿार मुख़्तलिफ़ होटलनि ते, मुख़्तलिफ़ गैराजिस ते, या कुझु ॿार असां ईअं बि ॾिठा त जेके नंढड़ी एज में गॾा गाॾो हलाइनि था, या कुझु ॿार ॿियो अहिड़ो मुशक़त वारो कमु कंदा, उन्हनि ॿारनि लाइ तव्हांजो को लाइ अमल, को अहिड़ो तरीक़ेकार, को शइ आहे तव्हां वटि? बिल्कुलु, उन ते असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजो मौक़िफ़ रखंदा रहिया आहियूं त हीउ जेको सिंध जे अंदरि जबरी पोरियो ॿारनि खां करायो पियो वञे, इन खे रोकियो वञे ऐं इन खे कंट्रोल करे सिंध जे अंदरि उन्हनि ॿारनि जे लाइ सरकारी पैमाने ते उन्हनि खे तइलीम ॾियण जो सिस्टम जोड़ियो वञे। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां जेकॾहिं ॾिसंदव असांजी सॼी हिस्ट्री, त उन में असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अख़बारी बयान हुजनि या मुख़्तलिफ़ पंहिंजनि एहतजाजनि में इहो मौक़िफ़ रखंदा रहिया आहियूं त ॿारनि खां जबरी पोरियो वठणु इहो तमामु वॾो ज़ुल्म ऐं जबर आहे, इहो बंदि थियणु घुरिजे। अच्छा, स्कूल कॉलेजिस में सियासत खे, ॿारनि जी सियासत खे तव्हां कीअं ॾिसो था? ॿारनि जी सियासत जो दुनिया जी तारीख़ में तमामु वॾो किरदारु आहे ऐं सियासत बुनियादी तौर ते हिकिड़ी जेकॾहिं सियासी माना खे ॾिसंदासीं त उहा आहे त इंसानी हक़नि जी बहाली जी जदोजहद। पोइ उन में थियणु ईअं घुरिजे त माण्हू जॾहिं उहो ॿार ॻाल्हाइणु सिखे थो त उन वक़्त खां उनखे तरबियत ॾियणु घुरिजे। जेकॾहिं आउं भुलिजां नथो त वियतनाम हो या को मुल्क हो, उन जे अंदरि हीअं हो त धारियुनि फ़ौजनि जो कब्ज़ो हो ऐं उते तमामु केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हो। पोइ उते को माण्हू हो जंहिं माण्हूअ हिकिड़ी प्लानिंग कई त हू टाफ़ियूं वठंदो हुयो ऐं घिटियुनि में ॿारनि खे टाफ़ी ॾेई चवंदो हो त बाबा तव्हां इहो नारो हणो त धारियूं फ़ौजूं असांजो मुल्क छॾे वञो त मां तव्हांखे हीअ टाफ़ी ॾियां। पोइ उहे ॿार उहो नारो हणंदा, धारियूं फ़ौजूं असांजो मुल्क छॾे वञो, ऐं ॿार उहो टाफ़ी वठंदा। पोइ इहो सालनि जा साल उहो सिलसिलो हलंदो रहियो। आख़िरकार उहे जॾहिं ॿार वॾा थिया त ॿारनि सोचियो त यार हीउ जेको माण्हू असांखां कुझु चवराए पियो, इहा ॻाल्हि त वॾी ॻाल्हि हुई। पोइ उन्हनि ॿारनि पाण में हिकु हम ख़्याल थी करे तंज़ीमी बुनियाद रखी, राति पेट में सॼे शहर ऐं सॼे इलाइक़े में चैकिंग कई ऐं नतीजे में जेका उहे धारियूं फ़ौजूं उन्हनि चयो त हीअ केॾांहुं तब्दीली अचे वई ऐं उन्हनि ॻोल्हा कई, नेठि उहे ॿार गिरफ़्तार थिया। उहे नौजवान हुआ उन वक़्तु, ऐं उहो माण्हू जेको उन्हनि खे टाफ़ी ॾींदो उहो गिरफ़्तार थियो ऐं उन्हनि खे लाइन में बीहारे उन्हनि फ़ौजनि सिपाहीअ खे हुकुम कयो त इन्हनि खे गोलो हणी तबाह कर। पर न ॼाण उन सिपाही, छो त मक़ामी हो, उन जो ॿार बि उन में शामिलु हो ऐं थियो ईअं त उहो जेको सिपाही हो उन तोहफ़ जो मुंहुं वराए उन पंहिंजे जर्नल खे लॻाए ऐं उनखे उॾाए छॾियो ऐं उन्हनि ॿारनि ॾे न कयो सिधो, ऐं नतीजे में पोइ सभु क़तल कया विया। यानी ॿार जो किरदारु जेको आहे उहो पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे वतन जी हक़ीक़ी आज़ादी जे लाइ, पंहिंजे वतन जी ॿारनि खे मोटाइण लाइ सियासी मैदान में सभु तमामु वॾो किरदारु आहे, जेकॾहिं उन ॿार खे सही लाइन ॾिजे, सही तरीक़ेकार सां हलाइजे त। वॾी महिरबानी एतज़ाज़ साहब। नाज़रीन, एतज़ाज़ अहमद गांचो साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि पंहिंजी सुजाग ॿार तहरीक जे बारे में असांखे ॿुधायो त हीअ तहरीक ॿारनि जे हक़नि ते कमु करे थी, ॿारनि जी नशोनुमा ते कमु करे थी, ॿारनि जी एक्टिविटीज़ ते कमु करे थी। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।